अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला अस्सक़लैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसारि वल मुहाजिरीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ शौक़ सां मोहब्बत सां वॾे आवाज़ सां गजी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व नबीना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ व मुकर्रम उलमाए किराम, हफ़ाज़े इज़ाम, प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, सब खां पहिरियां त सदबार मुबारकबाद उन बचड़नि खे जन अल्लाह जे क़ुरान खे पढ़ी याद कयो, सीने में समायो, ऐं लख दफ़ा मुबारकबाद उन्हनि जे अब्बे ऐं अम्मा खे जन जे बच्चन कुरान पढ़ी याद कयो आ। अल्लाह इन्हनि बच्चन के पंहिंजे वालिदैन जे लाइ अखियुनि जो ठार बणाईंदो। दिल के खुशी थी आ त कुछ बच्चा अल्लाह जे कुरान जा हाफ़िज़ बणिया आहिनि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह असांजे औलाद के कुरान जो हाफ़िज़ बणाए, दीन जो आलिम बणाए। सदबार मुबारकबाद साईं उस्तादुल हुफ़ाज़ कारी मीर मोहम्मद दामत बरकातुहुल आलिया जिन खे जेके उस्ताद बि आहिनि ऐं संदसि बचड़े कुरान पढ़ी याद कयो आहे। अक्सर तौर ते कुरान पढ़ाइण वारा ऐं इल्म सेखारण वारा उन्हनि जा औलाद जाहिल रहिजी वेंदा आहिनि, कुरान खां हदीस खां परे थी वेंदा आहिनि। यकीनन या साईं हाफ़िज़ साहब जी सिदके दिल सां ॿियनि जे बच्चन खे कुरान जी तालीम ॾियण जो नतीजो आहे ऐं इख़लास जो नतीजो आहे जो अल्लाह ताला संदसि पुटड़े खे कुरान जो हाफ़िज़ बणजण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। मदीने वारे साईं फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला हाफ़िज़े कुरान खे फरमाईंदो तो थी ऐं मूंखे कुरान पढ़ी ॿुधा। चओ सुभान अल्लाह। पोइ वो कुरान अल्लाह जे साम्हूं पढ़ंदो। कुरान मजीद में जेतिरियूं आयतूं आहिनि ओतिरा जन्नत में अल्लाह ताला दर्जा बनाया आहिनि। जंहिंखे जेतिरियूं कुरान जूं आयतूं यादि हूंदियूं उनखे ओतिरा जन्नत जा अल्लाह ताला दर्जा अता फरमाईंदो। यानी जेके हाफ़िज़े कुरान आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत जा मुकम्मल दर्जा अता फरमाईंदो। रब्बे कायनात कुरान जे हाफ़िज़न जे अब्बे अम्मा जे सिरन ते नूर जा ताज पहिराईंदो। मदीने वारे साईं फरमायो उन्हनि जी चमक ऐं दमक हूअं सवा नेज़े ते सिज हेठि लही ईंदो, पर उन सिज जी चमक खां हाफ़िज़न जे अब्बे अम्मा जे मथन ते रखियल ताज अञा वधीक चमकदार हूंदा। थकजी पिया आहियो बाबा, मां घणो टाइम तव्हांजो कोन वठंदुसि, मूंखे ॿिए प्रोग्राम में पहुचणो आहे। घणी देर मूंखे विहारे छॾियो अथव, मुख़्तसर बयान कंदुसि, इन जे करे तवज्जो सां कुछ ॻाल्हियूं ॿुधो। अल्लाह ताला तव्हां ॻोठ वारनि इलाइक़े वारनि खे ख़ुशि नसीब बणायो आहे जो जंहिं इलाइक़े में अहिड़ो मदरसो आहे जितां बचड़ा तैयार थी क़ुरान जे हाफ़िज़ बणजनि पिया।
ऐं कारी साहब जेड़ो उस्ताद अल्लाह तव्हां के हिन इलाइके में मुहैया करे ॾिनो आहे, अहिड़ा उस्ताद, अहिड़ा मेहनती, अहिड़ा जेके दीन जी इखलास ऐं ख़िदमत करण वारा हूंदा आहिनि, इहे अल्लाह जूं नेमतूं आहिनि। तव्हां जे मथां हक़ थिए थो त अहिड़नि असातिज़ा ऐं अहिड़नि दीनी इदारनि, अहिड़नि मदरसनि जा ख़िदमत गुज़ार बणिजो। अले ॻाल्हि सम्झो था, अले कोन था सम्झो। मदीने वारे साईं फरमायो, दीन जा आलिम, क़ुरान जा ख़िदमत करण वारा सब खां पहिरियां जन्नत में दाख़िल थींदा। सभिनी खां पहिरियां जेके जन्नत में वेंदा न, उहे वेंदा जेके क़ुरान जी ख़िदमत करण वारा आहिनि, इल्मी ख़िदमत करण वारा आहिनि। नबी साईं फरमायो, तव्हांखे ॿुधायां त उन क़ुरान जे ख़िदमत गुज़ारनि आलिमनि खां बि अॻ में हिकिड़ो टोलो आहे जेको उन्हनि खां बि अॻ में जन्नत में वेंदो। अर्ज़ कयो, या रसूलल्लाह ॿुधायो। साईं फरमायो, जेके इन्हनि आलिमनि जी ख़िदमत करण वारा आहिनि, जानी माली, दामे दिरहमे सुखने, ख़िदमत करण वारा आहिनि, आलिमनि खां बुज़ुर्गनि खां बि अॻ में अल्लाह उन्हनि खे जन्नत में दाख़िल फरमाईंदो। वरी जो सुभान अल्लाह। तव्हां जे मथां लाज़िम आहे, तव्हां जे मथां मूंखे साईं न को चयो आहे इन ॻाल्हि जे बारे में, न को बुज़ुर्गनि असांजे अल्हम्दुलिल्लाह असां गफ़ारी सिलसिले वारा आहियूं, न को असांजे में इहा आदत आहे, पर मदीने वारे साईं जी हदीस आहे त तव्हां जेके इल्म जी ख़िदमत करण वारा आहिनि, तव्हां उन्हनि जी ख़िदमत कयो, अल्लाह तव्हांजे रिज़्क़ में इज़ाफ़ो फरमाईंदो। हिन वक़्तु ॾिसो बदअक़ीदगी जी बाहि पई थी ॿरे। हिकिड़े पासे कारे रंग वारा, हिकिड़ा बगे रंग वारा ॾींहों ॾींहुं बदअक़ीदगी पखेड़नि था पिया। उन जाइ ते जेकॾहिं कंहिं हिसे में दीन जो इदारो हुजे, इहो अंधेरे में मशल ॿरियल आहे, जंहिंमां असांखे जन्नत जी वाट नज़र ईंदी आहे। तव्हां जे मथां लाज़िम आहे त तव्हां दीन जे इदारनि जा ख़िदमत गुज़ार बणिजो, उन्हनि आलिमनि जा, उन्हनि हाफ़िज़नि जा, उन दीन जे इदारनि खे हलाइण वारनि जा ख़िदमत गुज़ार बणिजो। इहो तव्हांजो रुपयो, तव्हांजी तवानाई, तव्हांजो वक़्तु, तव्हांजो टाइम ॾियणु, इहो क़यामत जे ॾियारे तव्हांजे लाइ निजात जो सबबु बणिजी वेंदो। ईअं न आहे त तव्हां चओ त असां ख़िदमत न कंदासीं त इहो इदारो बंदि थी वेंदो, ये दीन जो कमु रुकिजी वेंदो। न, अल्लाह जंहिंखां चाहींदो आहे उन खां दीन जी ख़िदमत हासिल कंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। हिकिड़ा माण्हू हुया जन मदीने वारे साईं खे, लजपाल नबी खे चयो त असां तुंहिंजी मदद न कंदासीं। अल्लाह फरमायो, तव्हांजी हैसियत न आहे जो तव्हां मुंहिंजे नबी जी ख़िदमत कयो, तव्हांजी औकात न आहे जो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जा मददगार बणिजो। मां पाण पंहिंजे अल्लाह जो ख़िदमत करण वारो ऐं मदद करण वारो आहे। वरी जो सुभान अल्लाह। फैज़ हलंदो थो अचे पियो न, मुहम्मदी फैज़ के जेको अॻियां वधाए, उन्हनि जे लाइ बि उहा इमदाद नाज़िल थींदी आहे जेका गारे सौर में मोहम्मद मुस्तफ़ा करीम ऐं सिद्दीक़ अकबर जे लाइ नाज़िल थी। वरी जो सुभान अल्लाह। तव्हां सुजाॻ आहियो, तवज्जो मूं ॾिया त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां। सुभान अल्लाह। जॾहिं महबूब सुहिणा लजपाल नबी हिजरत करे मदीना मुनव्वरा ॾांहुं रवाना पिया थियनि, मक्के जा काफ़िर, मक्के जा मुनकिर, मक्के जा दुश्मन मुंहिंजे दिलबर नबी जे घर जे चौधारी घेरो करे बीठा, चइनी पासनि खां घेरो करे बीठा त नबी खे अलियाज़ बिल्लाह शहीद कंदासीं। 40 मक्के जा वॾा बहादुर नौजवान, तेज तर्रार, तलवारबाज, तीरंदाज ऐं हथियारनि सां लेस करे नबी जे घर जे चौधारी बिहारियनि। हज़रत हैदर करार मौला अली मुश्किल कुशा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, दर जे ॿाहिरां निकिरी त कोन सघंदासीं। नबी साईं फरमायो, अली तूं मुंहिंजे बिस्तरे ते सुम। वरी जो सुभान अल्लाह। मुझे बिस्तरे ते सुम। या रसूल अल्लाह, दुश्मन दर ते वेठा आहिनि। अली साईं जन फरमाइनि था, अली मुंहिंजूं अमानतूं आहिनि, सिर्फ़ सुभाणे ॾेई तूं वापसि मदीने अच जा, मां वञा थो। अली चयो त उन राति जेका मूंखे उन बिस्तर ते निंड आई आहे, ज़िंदगी में कॾहिं अहिड़ी सुकून जी निंड मूं न कई। मौला तोखे इहा निंड कीअं आई? दुश्मन दर ते बीठो हुजे, तवज्जो आहे मूंॾे, दुश्मन दरवाजे ते बीठो हुजे, हथियारनि सां लेस हुजे, मारण जे इरादे सां आयो हुजे, दर भञण जे लाइ तैयार हुजे, घर में वेठल खे निंड ईंदी आहे? ॻाल्हायो, घर में वेठल खे आराम ईंदो, सुकून ईंदो? न, उनखे त खौफ हूंदो। अली तो फरमाए, नबी जो चयो त सुम, सुम्हण पको थी वियो। नबी फरमायो, सुभाणे उथी मुंहिंजूं अमानतूं ॾिजांइ। साईं जे वात मां लफ़्ज़ निकिता आहिनि, मौत तेसीं कोन ईंदो जेसीं नबी जो अमर सादिर न थी वञे। वरी जो सुभान अल्लाह।
साईं जे कुलनि ते साई चादर विधल हुई मदीने वारे साईं वा लाहे अली जे मथा विधी अली सुमी पियो महबूब सोना बाहर निकता आहिनि ऐं दुश्मन जेके चौधारी बीठा हुया साईं करीम उनजे विचां गुजरी विया अबू बकर के बाह मां झले विचां गुजरी विया अंधन के नबी जो एहसास भी न थियो त महबूब विचां गुजरी विया चो सुभान अल्लाह जेको अल्लाह ते यकीन रखे समझण जी गाल है जेको रब ते यकीन रखे जेको अल्लाह ते भरोसो रखे जेको रब ते तवक्कुल रखे मुजा दोस्तो मुजा भाइरो अल्लाह उन जी इए मदद कंदो आ जी पंजे नबी जी 40 दुश्मनन जे विचां मदद करे अकेलो करे बाहर करे सुभान अल्लाह आका करीम निकता ए मक्का मुकर्रमा का बाहर जबले गारे सोर जे अंदर जब गारे सोर तकरीबन 3-4 हजार मीटर मथा ही जाए जेके व्या हैं उन डिठो आ जेके ना हो व्या अल्लाह तवा के दीदार नसीब कंदो साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उते अचे पहुता आरामी थिया अबू जहल पांजे साथियुन समेत गोलींदो तलाश कंदो अचे दरवाजे ते पहुतो सिद्दीक़ अकबर अर्ज कयो या रसूल अल्लाह तवज्जो मुझा हबीब दुश्मन दर ते अचे पहुतो आका दुश्मन सामो अचे पहुतो मारण वारो सोने हबीब फरमायो अबू बकर दिलगीर नथी रब असा सा गड्डो जोर सा चो सुभान अल्लाह ये आयत जेका मु पढ़ी इया आयत मुबारका सिलसिले आलिया नक्शबंदिया जो सिर है बुनियाद है राज है इतना सिलसिले आलिया नक्शबंदिया जो बुनियाद पियोआ जको नक्शबंदी फैज 4 सलासिल हैं नक्शबंदी फैज इन आयत में जुड़ी निकली वरी जो सुभान अल्लाह मानन समझो त हाने कम खत्म थी वियो इस्लाम खत्म थी वियो नबी सुनो शहीद थी विंदो अबू जेल इन नियत सा आयो हुयो अल्लाह जे कुरान फरमायो को मुझे नबी जी मदद करे या न करे को मुझे नबी जो साथ दे या न दे बुधो इल्ला तंसुरू फकद नसरहुल्लाह ए दुनिया वारो जकरे तव्हां मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा जी मदद न कंदो जे तव्हां साथ न दींदो जे तव्हां मुझे हबीब जा मददगार न बनबो फकद नसरहुल्लाह बुधो मा अल्लाह उन हबीब जी उन वक्त भी मदद कई हुई जडे सब साथ छड़े व्या इज अखरजहुल्लज़ीन कफरू जडे दुश्मनन मुझे साईं के पंजे शहर मक्के का बाहर कढियो हबीब किबरिया गार में अचे रहा दुश्मन अचे दर ते बीठो अबू जेल पंजे साथियुन सूधो नंगियूं तलवारूं खणी साईं के शहीद करण जे इरादे सा अचे बीठो त अबू बकर अर्ज कयो ए मुझा हबीब ओ मुझा आका ओ मुझा साईं दुश्मन दर ते अचे बीठो हाने छा थींदो कुरान तो फरमाए सानी असनईन इज़ हुमा फिल गार वरी जो सुभान अल्लाह बिन मजा पियो जडे वे गार में हुया इज़ यकूलु लिसाहिबिही जडे उन पंजे साहिब के पंजे साथी के पंजे दोस्त के चयो तला तहज़न इन्नल्लाह माना दिलगीर नथी गमगीन नथी दुखारो नथी परेशान नथी चो त अल्लाह असा सा गड्डो अल्लाह असा सा गालायो अल्लाह असा सा हे मुझे सामू वारा गालाइन दा पुठा वारन के टीड़ तप चढ़ियो हाले जोर सा जो सुभान अल्लाह
अल्लाह असां सां गॾु आ। सानी असनईन बिन मझा बियो सानी मां मुराद हिकड़न मुफस्सिरन फरमायो सानी मां मुराद मदीने वारे साईं जी ज़ात आ। हिकड़न मुफस्सिरन चयो त सानी मां मुराद हज़रत अबू बकर सिद्दीक जी ज़ात आ। पर जॾहिं इसनैन लफ्ज़ रब फरमायो बजना त बिन्ही मझा को त मदीने वारो साईं मुराद आ, को त अबू बकर मुराद आ, ॿियो को शामिल आहे ई कोन हिते, टियों आहे ई कोन, टियों रब जी ज़ात आ। रब तो चवे त मदीने वारे साईं सिद्दीक़ अकबर के पे चयो ओ अबू बकर दिलगीर न थी, भली दुश्मन दर ते अचे पहुचे, भली मारने जे इरादे सां आयो हुजे, पर जे रब जी रखा जे अल्लाह जी चाहत नाहे, जे रब नथो चाहे त दुश्मन सां जे वार के भी विंगो कोन करे सघंदा। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुखन जो मारियो आ, गमन जो मारियो आ, तू अज परेशान ना, कर्जन जे करे रोई तो, अज दर्दन जे करे रोई तो, अज तू लुड़कवाई तो साईं बियो को साथ ॾियण वारो नाहे। चाचो रुसी वियो, मामो रुसी वियो, दोस्त साथ नथा ॾियन, पैसो नाहे, गुरबत थी वई, महांगाई वधी वई, फसल सोलो न लथो, अन्न जो रेट न थियो, किबला दुआ घुरो, हीअ मुसीबत आई आ, हीअ मुसीबत आई आ। याद कर गारे सोर वारो वो आवाज जेको मदीने वारे साईं सबक दिनो सिद्दीक़ अकबर के, त दुखारा न थियो। जॾहिं गम पवे, जॾहिं दुख पवे त लफ्ज़ याद कजो त ला तहज़न, दुखारा न थियो। छो न थियूं, छाजे ला न थियूं, दुख कीअं लहंदो, गम कीअं लहंदो, अहंज कीअं लहंदा, कर्ज मर्ज़न खां निजात कीअं मिलंदी। नबी फरमायो दिल में इहो पक्को नियत वारो इरादो कर त इन्नल्लाह माना, अल्लाह असां सां गॾु आ, अल्लाह असां सां। ॻाल्हायो अल्लाह केर गॾा, वॾेरो न, सरदार न, MNA MPA न, चंगो मुड़स न, दुनियादार न, को वापारी ताजिर न, इन्नल्लाह माना। जॾहिं इहा शइ दिल में अची वञे, अल्लाह असां सां गॾु आहे, रब असां सां गॾु आहे, असां सां रब जो साथ आहे, पोइ माण्हू दुखन में बि खिलंदे नज़र ईंदे। ये चवंदे जी दिलबर साईं फरमायो हज़ारन गमन में दिनम मुस्कुराए, सजण तां ही सिरड़ो छॾियो थम सहाए, ऐं पंहिंजे मालिक तां ही सिरड़ो छॾियो थम सहाए। पोइ हज़ारन गमन में दिनुम मुस्कुराए, सजण तां ही सिरड़ो। पढ़ो सल्लल्लाहु। अब थकल थकल दुरूद न पढ़ो, मां तव्हां गांजा वधीक थकल आहियां, जे थकल दुरूद पढ़ंदो त जल्दी में दुआ घुरंदो सां। पढ़ो सल्लल्लाहु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन आयत मुबारका में चार गालियों अल्लाह ताला गडाए छड़ियों हैं, जेको मफ़हूम वठे, जेको मानू मतलब वठे। हिकड़ी गाल त तवां के दीन जो मददगार थियणो आ, मदीने वारे साईं जे साथ असां सलाह जण चाहियो था, नबी जी कचहरी में पहुंचण चाहियो था, आका जी सोबत में पहुंचण चाहियो था, त तवां के मदीने वारे साईं जे दीन जी मदद करनी पवंदी।
को सियासतदान जो वर्कर थींदो आ, को वडेरे जो नालो वट गुणाईंदो आ, को सईं मुंहिंजा अमीरन कबीरन जो साथी सॾाईंदो आ, को पंहिंजी क़ौम जो नालो ॿुधाईंदो आ, मोहम्मद करीम जो ग़ुलाम चवंदो आ त न मीर आया न पीर आया, नबीअ जे दर जो फ़क़ीर आया। न मीर आया न पीर आया, ओ न मीर आया न पीर आया, नबीअ जे दर जो फ़क़ीर आया। गुलाम इब्ने गुलाम आया, इहा मुंहिंजी सुञाण आहे। गुलाम इब्ने गुलाम आया, इहा मुंहिंजी सुञाण आहे। को कंहिंजो सॾाए, को कंहिंजो सॾाए, को कंहिंजे दर ते वञे। ओ मुंहिंजा दोस्तो, तव्हां ईअं चओ त असां कल्ह बि मदीने वारे साईं जा फ़क़ीर हुयासीं, अॼु बि मदीने वारे आका जा वरी जो सुभान अल्लाह। ॿियो हिकिड़ो त नबी जा मददगार यानी मदीने वारे साईं जे दीन जा मददगार थींदासीं। ॿियो महबूब मुस्तफ़ा करीम जेको पैगाम अबू बकर जे ज़रिए असां ताईं पहुचायो, अहिड़ा लफ़्ज़ अल्लाह खे वणिया। मदीने वारे साईं जी नसीहत सिद्दीक़ अकबर खे जेका कई हुई अहिड़ी बणी जो अल्लाह उनखे पंहिंजे क़ुरान जो हिस्सो बणायो, पंहिंजे कलाम जो हिस्सो बणायो। हाने लफ्ज़ मुस्तफ़ा जा हिन, अखर मदीने वारे साईं जा हिन, लफ्ज़ मदीने वारे जा हिन त ला तहज़न इन्नल्लाह माना। या सिद्दीक़ खे बे नसीहत थी, अल्लाह ताला महबूब मुस्तफ़ा जे अखरन के अहिड़ो पसंद कयो जो क़यामत ताईं ईंदड़ हाफ़िज़ कारी जॾहिं क़ुरान पढ़ंदा, तिलावत करण वारो जॾहिं क़ुरान खोलींदो पढ़ंदो, सिद्दीक़ अकबर जो साईं जे साथ वारी आयत जी तिलावत कंदो त इहे लफ़्ज़ जेके नबीअ चया, अल्लाह तो चवे इहे नबी जा लफ़्ज़ न आहिनि, इहे मूं अल्लाह जा लफ़्ज़ आहिनि। लफ़्ज़ कहिड़ा आहिनि त गम न कयो अल्लाह असां सां गॾु आहे, गम न कयो अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं इहो यकीन थी वञे न मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा नंढा, मुंहिंजा वॾा, जे इहा ॻाल्हि तव्हांखे दिलि में वेही वञे न अल्लाह असां सां गॾु आहे, तोखे कंहिंजी परवाह ई कोन हूंदी। समझो था? जॾहिं रब ते यकीन हुजे, अल्लाह तो फरमाए त जंहिं चयो वमन यतवक्कल अल्लाह फहुव हस्बु, जे रब ते यकीन कयो न पोइ अल्लाह हुन जे लाइ काफ़ी आहे। अल्लाह हुन जे लाइ न आयत जो हिकिड़ो मतिलबु इहो आहे त तव्हां मदीने वारे साईं जे फरमान मुताबिक़ रब ते यकीन रखण वारा बणिजी वञो। जॾहिं मूसा कलीमुल्लाह वने पियो फिरौन सां विढ़ण जे लाइ, शहर ते हमले करण जे लाइ, त बनी इसराइलन हज़रत मूसा कलीमुल्लाह खे चयो, पंहिंजे रब खे चओ त हले असां सां गॾिजी, असां सां गॾु हली विढ़े जिहाद करे। हज़रत मूसा कलीमुल्लाह चयो दिलगीर न थियो, हलो इन्नल्लाह मई, रब मूसा गॾु आहे, अल्लाह मूसा कलीमुल्लाह सां गॾु आहे। पंहिंजी क़ौम खे अलॻि कयईं, पंहिंजो नालो ख़ासि कयईं, रब जे साथ खे पंहिंजी ज़ात सां मिलायईं। हो मूसा कलीमुल्लाह हुयो जंहिं चयो त रब रुगी मूसा गॾु आहे, पर हिते अल्लाह ताला जे हबीब तुंहिंजे मुंहिंजे दिलबर नबी, असांजे अखियुनि जे ठार, हीअं जे हार, दिलयुनि जे दिलदार, अरबी ताजदार, सुहिणनि जे सरदार, मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जा चप मुबारक चुरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आका
गालायो अबू बकर पंजी परेशानी जो बुधाई तो साईं जन इए कोन चयो ओ सिद्दीक अल्लाह इन अल्लाह मई रुगी मूसा गडुआ नन अल्लाह जे हबीब फरमायो ओ अबू बकर दिलगीर नथी रब मूसा बि गडुआ अल्लाह तोसा बि गडुआ जेका क़यामत ताईं मुझी उम्मत इंदी कलमो पढ़ंदी वेंदी रब उन सां बि गडु आहे नचे वो सुभान अल्लाह मई वाहिद जे लाइन वाहिद जी ज़मीर ये ऐं ना ज़मीर आलिम विठान पुछा कयो ना ज़मीर जमा जे लाइन दिया बिन का वधी के जो मानू हुजे न उनन जे ला ना ज़मीर इंदी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी साईं वाहिद जो सीगो न गालायो रुगी पंहिंजी ज़ात के महदूद न कयन नबी साईं फरमायो जी अल्लाह मूसा गडु आ न जेके मुंजा हन अल्लाह उन सबनी सां गड वरी जो सुभान अल्लाह जडे अल्लाह जो साथ मदीने वारे साईं वठराए दिनो आ पो बा के शे जी तकलीफ तंगी आ कमी असा में आ पोता ही असा में आ कजी असा में आ असा पंहिंजे नबी जो दर न वरतो आ न त दर वठी दिस बिनी जहानन जो नेमतूं इन दर ता मिलन वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह ठी गाल अहम गाल जेका अल्लाह ताला हिन कुरान जी आयत में फरमाई साही हुई त अल्लाह जे नबी मदीने वारे साईं सा जेको साथी हुयो गड हुयो सो अबू बकर सिद्दीक हुयो गालायो केर हुयो अबू बकर सिद्दीक कालो को पावी जमात सानी जो दिहाड़ो हजरत सैयदना सिद्दीक अकबर जी वफात जो उर्स मुबारक जो दिहाड़ो आ हजरत सैयदना सिद्दीक अकबर वाहिद सहाबिया अकेलो सवाबिया 1.25 लाख असहाबन में अकेलो इहो सहाबिया जंहिंजी सहाबियत के अल्लाह पाण कुरान में बयान फरमायो आ वरी जो सुभान अल्लाह अजो मवाली भंगोरो उथी चिल्म वात में विझी ऐं सिद्दीक अकबर के घट वध गालाए त सहाबी ना एकड़ो बदबख्त बैठो इंटरनेट ते चे तो अबू बकर मोमिन ही ना है मुसलमान ही ना है माजल हाने जी गाला मुखे हफ्तो थियो मां मदीना मुनव्वरा में आयो आहियां मवाजा शरीफ साईं करीमन जे रोजे मां पंहिंजे दिल जी अज़ियत जी गाल तो बुधाया मानू को खुश थींदा आहिनि मदीने शरीफ जी गाल पर ही अज़ियत वारी गाल रोजे शरीफ में मवाजा शरीफ जे सामो मवाजा शरीफ जे ते साईं करीमन जी सामो दू बदू रूबर मवाजा माना दू बदू रूबर दीदार जी चाह हिया मां अदब सां बीठो हुयो सलाम पे पढ़िया अर्ज पे कया माने उते गुलाम वींदा छा चवंदा पंहिंजे आका के वनी राजी कंदा मुंह पे अर्ज कया एकड़ो बदबख्त बदनसीब मुझे पुठिया आयो गो पाकिस्तानी हो अले किथां जो होयो खबर ना है उते आवाज वडे आवाज हजरत सैयदना सिद्दीक अकबर सैयदना फारूक आजम जो जे मथा लानतन करण लगो माज अलियाज़ु बिल्लाह एडी दीदा दिलेरी जो नबी जे सामो भी नबी जे भाकुरन में पेल उन यारन के तू घट वधो गालाई नबी जे सामो ये उआ जाया जिते सुबह जो शाम जो 70,000 मलाइक रब जी रहमत खणी इंदा वरी जो सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो आ त जिब्रील बईंदो आ सैयद जी सलामी अले फलकन ता अचन फौजू को हर जी गुलामी अले ओ मेलो आ मतल हर दम हर वार मदीने में मिलिया महबत वारन खे दीदार मदीने में छड्या
बारी बख्शे कुल बदकार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में। नचई सुभान अल्लाह। ओ जिते गौस ईंदा आहिनि, कुतुब ईंदा आहिनि, कलंदर ईंदा आहिनि, औताद अब्दाल ईंदा आहिनि, कंध झुकाए ईंदा आहिनि, चेल झुकाए ईंदा आहिनि, मतां को लफ़्ज़ ओणो सोणो निकिरी न वञे, मतां बेअदबी न थी वञे, मदीने जे कख खे बि तकलीफ़ न पहुचाईंदा आहिनि। अरे तूं एॾो बदबख्त आहीं जो अहिड़ी जाइ ते बि सिद्दीक़ अकबर जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाई, तोखे हया नथो अचे, तोखे शर्म नथो अचे। इन पंहिंजे ज़ाकिरनि जे चवण ते, ओ ये जेके अणपढ़िया उन्हनि जे चवण ते नबी जे भाकुर में पियल यार खे तूं घटि वधि ॻाल्हाई। पंहिंजी आक़िबत बर्बाद न कर, नबी खे पंहिंजे गुनाह ते शाहिद न बणा। हे त उहो दर आहे जंहिं दर ते माण्हुनि खे गुनाहनि जी माफ़ी मिलंदी आहे, ख़ताउनि जी बख़्शिश मिलंदी आहे। हज़ार गुनाह करे अची जे महबूब जे दर ते अचे बीही, अल्लाह लहज़े में तुझा हड़ई गुनाह बख्शे माफ़ फरमाए। उन जाइ ते भी ऐं तू वरी मदीने वाले साईं के पंहिंजे गुनाह जो शाहिद तो बणाई। यो सिखी दा वञो न, हितां सिखी इहा शइ दा वञो तव्हां पंहिंजी मजलिस, असांजी मजलिस में अदब था सिखो। हिते बेअदबी जी गले ॻाल्हि थी आहे, सुन्नियुनि जे स्टेज ते अल्हम्दुलिल्लाह असहाबनि जे अदब जी ॻाल्हि ईंदी आहे त नबी जे बचड़नि जे मोहब्बत जी ॻाल्हि वरी जो सुभान अल्लाह। बेअदब न थी, गुस्ताख न थी, हे नबी जो असहाबी आहे। कुरान तो फरमाए इज़ यक़ूलु लिसाहिबिही, नबी चयो पंहिंजे दोस्त खे, चओ सुभान अल्लाह। लफ्ज़ साहिब कुरान में जिते भी इस्तेमाल थियो आहे, अहिड़े साथी जे लाइ इस्तेमाल थियो आहे। पूरो कुरान बार बार कुरान मजीद में अल्लाह ताला ये लफ्ज़ इस्तेमाल किया है। साहिब, साथी, साहिब अहिड़े दोस्त जे लाइ इस्तेमाल थियो आहे जंहिंजो रिश्तो टुटणो ई न आहे, जंहिंखां जुदाई थियणी न आहे, जंहिंखां अलॻि थियण मुमकिन ई न आहे। कल्ह अबू बकर जे मक्के में हुयो त महबूब सां गॾु आहे, गार में बि गॾु त अॼु मज़ार में वरी जो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो, असहाबन में पहिरियों नंबर सैयदना सिद्दीक़ अकबर, यार नबी जो गार जे अंदर, यार नबी जो गार जे अंदर सैयदना सिद्दीक़ अकबर। ओ दिल जे दिल पर सां हुई लाती, दिल जे दिल पर सां हुई लाती, देस ऐं परदे सन जो साथी, अज भी गॾु आ रोज़े अंदर वरी जो सुभान अल्लाह। कलंदर ते वञ त अबाहे रोज़ो कंहिंजो कलंदर जो, अलाहाबाद वञ अबाहे रोज़ो कंहिंजो सोने साईं जो, रहमतपुर वञ अबाहे रोज़ो कंहिंजो मिठे पीर जो, हे भिटाईअ जो रोज़ो, हे रोज़े धणीअ जो रोज़ो, हे फिलाणे बुज़ुर्ग जो रोज़ो। मदीने पाक वञ साओ रोज़ो बाहे कंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा जो, सिद्दीक़ अकबर जो वरी जो सुभान अल्लाह। पुट तूं केतिरियूं गलत सलत ॻाल्हियूं हलाई, खिलत मिलत करी, साईं मुंहिंजा पंहिंजो पाण खे हक़ ते साबित करण जे लाइ छा बि करी। सच्ची ॻाल्हि इहा आहे जो अॼु महबूब जे भाकुर में अर्श मुअल्ला खां भली जाइ उहा आहे जेका गुंबद खज़रा जी जाइ। उन भले में भली जाइ ते नबीअ सां गॾु को सुतल आहे त केरु आहे? अबू बकर सिद्दीक़। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सैयदा आयशा सिद्दीक़ा सां आख़िरी हदीस। मूंखे अञा ॿिए हंधि नांगे शाह में जलसो आहे, उते हेठि उते पहुचणो आहे। तव्हां बि नंगर जे इंतज़ार में धक खुलनि त हमरा जी परफॉर्मेंस ॾिसिजे। तवजो मुड़े
हिकड़ी हदीस सईदा आयशा सिद्दीका जी गोडे ते सुतल हुई या रसूल अल्लाह रात जो वक्त आसमान में तारा चिमकंदा एतरा केंजा अमल आहिन साईं फरमायो हाओ एतरा अमल मुझे दोस्त उमर फारूक जा चओ सुभान अल्लाह अब हिकड़ी गाल समझण जी आ त हजरत अबू बकर या हिकड़ी हदीस बिनी टोलन वारन जे ला मौत था जेके चवंदा न नबी के गैब जो इल्म ना है नबी साईं के इयो खबरात आसमान में तारा घणा है आई उमर पांजी जिंदगी में अमल केतरा कया है सा महबूब के खबर चो सुभान अल्लाह मुंह केतरा अमल कया है तो के खबर ना है साईं मुनवर केतरा अमल कया है साईं आल साहब कारी साहब अमल केतरा कया है मुखे खबर ना है गड रहण वाली घर वारन के खबर कोन होती आओ कि ना नबी सही फरमाया जेतरा आसमान में तारा है नेतरा उम्र जा अमल है तो साईं अर्ज कयो या रसूल अल्लाह मुझा महबूब जे उम्र जा एतरा अमल है मुंह समझो मुझे अबे अबू बकर जिला तवा फरमाईंदो आका फरमायो आयशा ओ हिकड़ी रात जेका अबू बकर मूसा गद गारे सौर में गुजारी हुई उम्र जी सजी जिंदगी दे अमलन का वधी के शान वाद वरी जो सुभान अल्लाह सजी जिंदगी जा अमल उम्र जा एक पासे सिद्दीक जी हिकड़ी रात जेका नबी जी खिदमत में गुजारी वो अन्या वडी शान मुस्लिम शरीफ जी हदीस महबूब सुना मिंबर ते आया तकरीर पे कन बिलाल के गुरान पछाड़ी साईं जी कुछ दिन का वो विसाल थियो उन का अग में जी हदीस हजरत अबू हुरैरा तो फरमाए साहबी आया बिलाल वठी आयो नबी सुने खिताब कयो साईं ने फरमायो पूरी जिंदगी जे मुते एहसान कयो सबनी जा थोरा लाथा अथम पर जेके अबू बकर मुते थोरा कया न लाहे सगियो न लाहे सगंदुस अल्लाह क़यामत जे दिहाड़े अबू बकर जा एहसान लाहे वरी जो सुभान अल्लाह जिगरी दोस्त जे के बनाया हां त अबू बकर के बनाया पर मुझो दोस्त अल्लाह वा मां पंजे अल्लाह जो दोस्त आया चो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा मुझा दोस्तो आज एक मुख्तसर वक्त में जेके मुगालियूं बुधायूं तवा समझू हुंदियूं अमल कंदो सच्चा सिद्दीकी बनजी देखारियो सच्चा फारूकी बनजी देखारियो सच्चा हैदरी बनजी देखारियो असा मुर्शिद मौला अली जा पेरोकार आयूं अल्हम्दुलिल्लाह कलब अली अली कंदा हुयासी अजब अली अली कंदा आयूं सिद्दीक अकबर जो अदब एहतराम असा इन ते करे कंदा आयूं जो अबू बकर जे पोया अली खुद भी नमाज पढ़ी देखारी त मां जो अदब तो कया त मुझा मुरीद अबू बकर जो अदब करे देखारी अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए अजो की ये महफिल हजरत साईं मरहूम नूर मोहम्मद बिरोही जे ईसाले सवाब जिला सजाई वई अल्लाह सनन जी कब्र के जन्नत जो बागीचो बनाए अल्लाह सनन जे दर्जात के बुलंद फरमाए अल्लाह मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन सत खत्म शरीफ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम एकड़ो दफो फातिहा शरीफ पढ़ो तो साईं नूर मोहम्मद जी ईसा अलैहि सवाब जी दुआ करो सभी फातिहा शरीफ पढ़ो बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला नबीना मुहम्मद व आलिहि वसहबी अजमईन या अल्लाह करीम को कुछ पढ़ियो वियो कुरान मजीद फातिहा शरीफ लंगर कयो वियो महफिल में जिक्र खैर थियो लजपाल नबी जी बारगाह अक़दस में हदियतन तोहफतन नजरानतन पेश कयूं ता कबूल मंजूर फरमा हुजूर सरवर कौनैन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे तवस्सुल सा सहाबा किराम अहल बैत अतहार औलिया इज़ाम हजरात नक्शबंद जे रूहन के पेश कयूं ता कबूल मंजूर फरमा खुसूस बिल खुसूस इन महफिल जो सवाब इन खत्म शरीफ जो सवाब आयतुन जो सवाब महफिल नंगर जो सवाब साईं मरहूम नूर मोहम्मद जे रूह के ईसाले सवाब कयूं था कबूल मंजूर फरमा असामा जेकी फोत थी विया तन सबनी जी कब्रुन के पंहिंजी रहमत सां सरशार फरमा हे मुझा मौला असां जे मथा राज़ी थी असां जे अहल औलाद जे मथा राज़ी थी हे मुझा करीम रब असामा जेके फोत थी विया तन जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा उनन जी कब्रुन के जन्नत जो बागीचो बना मुझा मौला असीं जेकी भी न महफिल में दीन सिखण जे ला जमो थियासीं मदीने वारे साईं जे सदके असां सभिनी जे दिल जे मुरादुन के पूरो फरमा लजपाल नबी जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा जिन ये महफिल सजाई आ कोशिश कई आ उनन जे दीन दुनिया में इजाफो फरमा
इज्जत माल में वाधारो फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की हबीबिना मुहम्मद।